अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तो, कुरान करीम जी आयत सगोरी जेके अॻियनि जुमनि ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कयूं, अॼु बि मूं तव्हांजे आॾो उहा साॻी आयत मुबारका ॿ आयतूं सगोरियूं तिलावत कयूं आहिनि। रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह सी फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का, बेशक उहो कामयाब आहे जंहिं पंहिंजो तज़कियो कयो, पाकाई कई। व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जो नालो वरतई, ख़ुदा जो ज़िक्र कयई, फ़सल्ला ऐं पोइ नमाज़ पढ़ियई।
मां तव्हां खे शुरू खां ॿुधाईंदो अचां पियो त टे ॻाल्हियूं अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इंसान जे कामयाबी जे लाइ हिननि आयतुनि में ॿुधायूं आहिनि। पहिरियां जेको पंहिंजो तज़कियो नफ़्स जो करे पाण खे पाक ऐं साफ़ रखे, शरीयत पाक जे कानून में शरई दायरे जे अंदरि पाण खे पाक करण वारो कामयाब आहे। उन खां बाद में अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो ज़िक्र करण वारो उहो भी कामयाब आई, पाण खे पाक करण वारनि मझां कामयाबी जे मंज़िल ते हलण वारो आहे। टे नंबर ते जेको नमाज पढ़े उहो भी कामयाब आहे। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू ये टई शयूं अहम ॿुधायूं आहिनि जेके इंसान जे ज़िंदगी सां वास्तो रखनि थियूं। अल्लाह ताला जो ज़िक्र भी ज़रूरी आहे, खुदा जो फ़र्ज़ नमाज भी ज़रूरी आहे। अल्लाह तबारक व ताला जे अहकामात मुताबिक पंहिंजी पाकाई सफ़ाई रखण भी ज़रूरी आहे। नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात नबूवत जे ऐलान खां अॻु में हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक घरवारी ऐं पहिरीं नबी करीम जी कुंवार आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां शादी फरमाई। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा मालदार औरत हुई, तमाम दुनियादार औरत हुई। हबीबन करीमन सां जॾहिं शादी पई करे उन टाइम ते अम्मा जी उम्र उन टाइम ते 40 साल हुई ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक उन टाइम ते यानी शादी वारे टाइम ते 25 साल हुई। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी पहिरीं शादी आहे ऐं बीबी साहिबा जो अॻियो खावंद गुज़ारे वियो हो। ईअं सम्झो त उन जी वरी ॿी शादी आहे। हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम खां शादीअ खां अॻु में हबीबन करीमन जी शोहरत अमानत जो नालो सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दयानतदारी जो शोहरो पूरे मक्के में मशहूर हो। हज़रत मैसरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बीबी साहिबा जो ग़ुलाम आहे। उन ग़ुलाम खे नबी करीम ॾे मोकिले, ऐं मैसरा नबी करीम ॾे वञ, मुहम्मद करीम ॾे वञ, उनखे वञी चओ त जेकॾहिं आउं माल तोखे ॾियां ऐं तूं उन माल ते वापार करीं, उन वापार खां बाद में जेको नफ़ो थींदो उन में तूं ऐं मां भाईवार आहियूं। सरमायो मुंहिंजो, मेहनत तुंहिंजी, नफ़ो तुंहिंजो, मुंहिंजो अधो अधा। इहा पैगाम नबी करीम जे ख़िदमत में हज़रत मैसरो खणी आयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल फरमायो त मां वापार कंदुसि, माल सरमायो तुंहिंजो हूंदो, उन मां नफ़ो जेको थींदो उहो मुनाफ़े में पाण भाईवार आहियूं। हज़रत बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी ॿियो न्यापो कयो त अवां अकेला सफ़र ते न वेंदव, इन वापार में तव्हां सां मुंहिंजो ग़ुलाम मैसरो भी गॾु हूंदो। हुज़ूर फरमायो इहो भी मूंखे शर्त क़बूल आहे। हाणे सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे माल हवाले कयो वियो, मैसरो हुज़ूर सां गॾु थियो। अल्लाह जे हबीब करीम उन माल मां वापार करणु शुरू फरमायो। वापार ज़ाहिरी ॻाल्हि आहे मके में कोन पियो थियो, ॿाहिरनि ॻोठनि में मुल्कनि में ओसे पासे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम उहे शयूं जेके मके में मिलंदियूं हुयूं ॿाहिरि खणी वेंदा हुआ ऐं जेके ॿाहिरां शयूं मिलंदियूं हुयूं से मके में खणी ईंदा हुआ। मैसरो नबी करीम सां गॾु आहे। हज़रत मैसरे हिकिड़े सफ़र खां बाद में वापसि अची बीबी ख़दीजा सां ॻाल्हि कई, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ऐ ख़दीजा मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां, तो मूंखे ख़रीद कयो आहे ऐं मुहम्मद करीम खे ॾोकड़ ॾेई पैसा ॾेई वापार लाइ मूंखे उन सां गॾु रवानो कयो आहे।
नफ़ो त तमामु घणो खणी आया आहियूं, पर ॿी अजीब मज़ेदार तोखे ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़े सफ़र में रस्ते में वेंदे असांखे उञ लॻी, पाणीअ जे लाइ असां वटि का शइ कान्हे का। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात हिकिड़े खूह जे मथां बीठा। अरब जे इलाइक़े जे माण्हुनि जो तरीक़ो कार हूंदो हो त खूह जे मथां पाणीअ जो डोल, पाणीअ जो रसो कोन रखंदा हा, सभु को पाणी कढी वरी वापसि खणी वेंदो हो। पहाड़ी इलाइक़नि जे खूहनि जो पाणी तमामु थोरो हूंदो हो, इन ख़ौफ़ जे करे त मता ॿियो को असांजे पाणीअ खे कढी वञे या वरी कंहिं माल खे पीआरे वञे, खूह खुटी पवंदो। अहिड़े खूह जे मथां पहुतासूं, उञ तमामु घणी लॻी आहे। इन असांजे वापारी, इन असांजे साथी जंहिंजो नालो मुहम्मद करीम आहे, ऐं बीबी ख़दीजा जंहिंखे तो ॾोकड़ ॾिना, उन खूह जे मथां बीही पाणीअ खे हुकुम कई त ॿाहिरि निकिरी आ। पाणी ददका ॾेई ॿाहिरि निकिरी आयो। खूह जो त पाणी अलाए कहिड़ो हो, पर इन सोणे नबी जे सद ते जॾहिं पाणी ॿाहिरि आयो पीतोसीं त माखीअ खां वधीक मिठो हो, खीर खां वधीक लज़ीज़ हो, ख़ुशबूदार पाणी हो। पर मूंखे फरमायो त कंहिंसां ॻाल्हि न कजां। हाणे मां त खणी हा या न कई, पर इहा ॻाल्हि मूंखां रही कान थी थिए। अॻिते हलियासीं, पाणी पी। सफ़र जे दौरान गर्मी जी मुंदा, तमामु शदीद गर्मी हुजे, उन गर्मीअ जे करे असां खां पघर वहे पियो। नबी करीम त पघर जी गर्मीअ जी शिकायत कान कई, पर मां चयो ऐं प्यारा मुहम्मद, गर्मीअ ॾाढो बेज़ार कयो आहे, तोखे त तकलीफ़ थिए थी अलाए कान, पर मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। हज़रत मैसरो थो चवे त मुंहिंजे हबीब रुगो आसमान ॾे निहारियो, महबूबन करीमन जे निहारण खां बाद में मां ॾिठो त असांजे मथां ककर छांव करे हलण लॻो। जिथे वञूं पिया, जंहिं जाइ ते पहुचूं पिया, जहिड़े हंधि असां हलूं पिया, गर्मी जे सॼे मुकमिल टाइम में ककर मुंहिंजे मथां छांव कंदो हलियो। हबीबन करीमन खे छांव जी ज़रूरत हुई बि या न, उन्हनि खे गर्मी हुई बि या न, पर हबीब जे सदके अल्लाह ताला मुंहिंजे मथां बि करम कयो जो ककर यको असां सां गॾु पियो हले। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अम्मा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायई त ॻाल्हि ॿुध, जेतिरो सफ़र नबी करीम सां मूं गॾु कयो आहे, तो वारे माल में तोड़े हू भाई वारा, तुंहिंजी बि इजाज़त आहे त ख़र्च विचां कढबो, ख़र्च विचां कबो, नफ़ो गॾो गॾु हूंदो। पर मूं पूरे सफ़र में ॾिठो, मां त उन गॼल माल मां खाधो पीतो पियर, पर मुहम्मद करीम कॾहिं बि गॼल माल मां कुझु बि कोन वापरायो। कॾहिं बि उन मिल्कियत मझां जेका अञा वापार में लॻल आहे, तोड़े भाई वारो आहे, तोड़े विच जो कमु आहे, ऐं मालिकाणी जी इजाज़त बि आहे, पर कॾहिं बि नबी करीम जे ज़ात बाबरकात चीड़ जेतिरो बि हुन मां न खयो। हिकिड़े मौक़े ते मूं चयोमांसि त ही माल गॼल आहे, हिन मां ख़र्च तूं बि कर, मां बि कयां। नबी करीम जी ज़ात बाबरकात मूंखे फरमाइनि था, मैसरा, उन इंसान में कॾहिं बि कामयाबी कान ईंदी जंहिंजो नफ़्स पाक न हूंदो, जेको हलाल न खाईंदो, जंहिं वटि पाकाई न हूंदी, उनखे तरक़ी कॾहिं कान मिलंदी। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इंसान जे कामयाबीअ जे लाइ सभ खां अव्वल नफ़्स जो तज़कियो रखियो आहे। मां मालिकाणीअ सां माल में भाईवार ज़रूरु आहियां, पर उन मूंखे खाइण जी इजाज़त कान ॾिनी आहे। मां पाण सां सुकल सतूं खणी आयो आहियां, ज़रूरत पए थी पाणीअ में पिसाए खाईंदो आहियां या पंहिंजो ॿियो को गुज़र कंदो आहियां, पर ख़दीजा जे माल खे हथ कोन लाहींदो आहियां। अल्लाह ताला पंहिंजे हबीब ते त वही नाज़ुल कयो, नबी करीम जी ज़ात बाबरकात वहीअ जा ताबे हा। कल्ह मां लाड़काणे हुउसि, उते हिकिड़े माण्हू मूंखे चिठी लिखी, तक़रीर में मूंखे चई, साईं अवां चवंदा हो त क़ुरान ते बि अमल कबो आहे, हदीस ते बि अमल कबो आहे, फ़िक़ह ते बि अमल कबो आहे,
इज्तिहाद ते भी अमल कबो आ। यानी इज्तिहाद जो मतलब छा त जंहिं कम जे लाइ कुरान चुप पिया, हदीस चुप पिया, फैसला ख़ामोश आहिनि, नओं कमु थी पियो त पोइ छा कजे? पोइ वरी मसइलो इहो आहे त इज्तिहाद कजे। यानी माण्हू कोशिश करे, सोच करे, कुरान शरीफ़ मां अहिड़ो मिसाल ॻोल्हे, हदीस मां अहिड़ो मिसाल ॻोल्हे, जे कुरान हदीस में न लभे त पंहिंजो इज्तिहाद करे, पंहिंजी सोच करे को न को फ़ैसिलो कबो, इहो बि जाइज़ आहे। मूंखे चई त पोइ नबी करीम जी ज़िंदगी में त इज्तिहाद हुयो ई कोन, रसूलुल्लाह त सारी ज़िंदगी इज्तिहाद कोन कयो, पोइ नबी कोन कयो त तव्हां छो था कयो? मूं चयो मांसि अदा नबी खे इज्तिहाद जी ज़रूरत ई कान्हे का, नबी ताबियो हूंदो आहे वहीअ जो। नबी कंहिंजो ताबियो आहे? वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात कॾहिं बि पंहिंजे मर्ज़ी सां कोन ॻाल्हाईंदा हुआ, पर नबी करीम ॾे जो कुझु बि अल्लाह पाक जे तरफ़ खां हुकुम ईंदो हो उन मुताबिक़ अल्लाह जो प्यारो हबीब अमल फरमाईंदा हुआ या उन मुताबिक़ ॻाल्हाईंदा हुआ। मुस्लमानो सवाल तो पैदा थिए त असां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब करीम जे मथां नबूवत जे नुज़ूल जो सिलसिलो, वहीअ जे अचण जो सिलसिलो त 40 सालनि जे ॼमार खां पोइ शुरू थियो आहे। हाणे त बीबी साहिबा सां शादीअ वक़्तु उमिरि 25 साल आहे, जेको 15 साल अॻे ई थो ॿुधाए त पाकाईअ खां सवाइ, परहेज़गारीअ खां सवाइ, तज़किये नफ़्स खां सवाइ इंसान जी तरक़ी कान्हे। वही त 15 साल पोइ पियो अचे। इहो छा हो? मञणो पवंदो त मुंहिंजो मोहम्मद करीम ॼाईंदे ई जाम हो। वही अल्लाह जो ज़रूर हो, ताबियो नबी उन जो ज़रूर हुयो। अल्लाह साईं जी इहा ख़ुसूसी इनायत हुई। पर मुंहिंजा दोस्त, जंहिंखे अल्लाह मुंतख़ब कयो आहे, तंहिंखे रब्बुल आलमीन अज़ल खां मुंतख़ब फरमायो आहे। उन हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात ते जेको ज़ाहिरी वहीअ जो नुज़ूल थियो आहे, उन ज़ाहिरी वहीअ जे नुज़ूल खां अॻु में बि मुस्तफ़ा करीम जी ज़ात हिदायत वारा हा, राह रास्त वारा हा, सचे रस्ते ते हलण वारा हा। दुरूद पढ़ तक ते तोखे ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हेॾे निहारियो, हज़रत मैसरे सोणे नबी करीम जा घणा वाक़िया ॿुधाया, छो ख़बर ई कान्हे? घणा? थधि ॾाढी आहे। घणा वाक़िया था? हिकिड़ो खूह वारो, ॿियो जमल। ॿई ॻाल्हियूं ॿुधायईं ककर छांव करीम ते। ॿई वाक़िया जमल ॿुधायईं। हज़रत आशा, हज़रत ख़दीजतुल कुबरा खे तजस्सुस थियो त मैसरा ॿ वाक़िया तो कोन ॾिठा हूंदा। हेॾे सफ़र में ॿ टे महीना गॾु रहियो आहे, घणा ई वाक़िया हूंदा। मूंखे मुंहिंजे महबूब करीम जूं ॿियूं बि त के ॻाल्हियूं ॿुधाए। हुनखे यकीन थियो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी पाक ज़िंदगी जेका आहे, उन पाक ज़िंदगी सां ॿ वाक़िया वाबस्ता कोन्हनि, इन जे विख विख ते मौजज़ो हूंदो। इन महबूब जे सुबुह शाम घुमण में मौजज़ा हूंदा। उन हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे निशस्त बरखास्त जे हर घड़ी में का न का नई ॻाल्हि हूंदी। तंहिंजे करे तजस्सुस पैदा थियो। हेकरण कंहिंखे शरबत जो गिलास पीआरबो आहे, चवंदो आहे ॿियो बि पीआं, ॿियो पीअंदो आहे चवंदो आहे टियों बि पीआं, टियों पीअंदो आहे चवंदो आहे अञा बि पीआं। पर शरबत जे गिलास मां तुंहिंजो पेट भरिजी वेंदो। मुहम्मद करीम जा मिठा मौजज़ा जेके शरबत खां बि वधीक मिठा हाथनि सां पेट भरबो ई कोन्हे को। माण्हू सारी ज़िंदगी बयान कंदो रहे, मुस्तफ़ा करीम जा मौजज़ा रोज़ नवां ई नवां हूंदा। हर वक़्तु मोमिन खे राहत मिलंदी, हुन जो ईमान ताज़ो थींदो। हज़रत मैसरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हज़रत बीबी साहिबा फरमाए थी, आए मैसरा
मुझे प्यारे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जा ॿिया बि के कमालात ॿुधाए। हज़रत मैसरो रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, अम्मा छा तोखे ॿुधायां, मूंखे त वाक़िया एतिरा हन जो के यादि हन के विसरी विया हन, जेके यादि अचनि साथे तूं चवीं थी त ॿुधायां थो, ॿ त मूं तोखे ॿुधाया, पर हिकिड़े इलाइक़े मां असां लंघियासीं, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मैसरा हिते वेह त पाण थोरो कुझु खाऊं पीऊं, मूंसां सतूं साण हल, उहो ताम इस्तेमाल करे अॻिते मसफ़र कंदासीं। हेॾे बि पहाड़ हुआ, हेॾे बि पहाड़ हुआ, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात उते वेही रहिया, मां बि वेही रहियुसि। मां दिलि में सोचियो त हबीबन करीमन सां पाणी त आहे, पर उन सां गॾु ॿी का शइ कान्हे, छा थींदो? हज़रत बीबी साहब आखे मैसरो थो चवे, मां ॾिठो त पहाड़नि मंझां हरणनि जा टोला लहंदा आया, पर उहे हरण परे खां त हरण नज़र पे आया, पर जंहिंमहिल वेझा आया त महिल उन में नर को बि कोन हो, सभु मादियूं हरणियूं हुयूं। हबीबन करीमन जे आॾो अची वेही रहियूं, बीह रहियूं, उन्हनि जा ओह संगहा पिया हा, खीर सां थण भरिया पिया हा। हरण माण्हू खे ॾिसी कोन ते भॼी वेंदो आहे, पर हिन हरणनि खे बि ख़बर आहे त हे मुहम्मद करीम असांजो बि नबी आहे। हज़रत मैसरे ॾे नबी पाक निहारे फरमायो, मैसरा पाण ते अलाह राज़ी थियो आहे, अलाह साईं ॿियनि खे ॿकरियुनि जा खीर पीआरींदो आहे, अॼु पाण खे सफ़र में ख़ुदा हरणनि जा खीर थो पीआरे पियो। ये हरणियूं आयूं आहिनि, हिन खे ॾुही खीर इस्तेमाल तूं बि कर त मां बि कयां। मुंहिंजा दोस्तो, हज़रत मैसरे जीअं ॻाल्हियूं कंदो हुयो, हज़रत ख़दीजतुल कुबरा जे दिलि में मोहब्बत करीम नबी करीम जी मोहब्बत वधंदी वई, ऐं यकीन सां सम्झी वई त हीउ अलाह जो सचो नबी आहे। जॾहिं सम्झी वई त अलाह जो सचो नबी आहे, त इरादो कयईं जे अलाह जो सचो नबी आहे, मुंहिंजो अॻियो खामद बि गुज़ारे वियो आहे, मूंखे शादी जी ज़रूरत कान्हे, मां 40 साल जी गुज़री चुकी आहियां, पर इन महबूब करीम जे निकाह में पाण खे दाख़िल कयां जे क़यामत में बि ख़ुदा जे नबीअ जी घरवारी थी उथां। हज़रत मैसरे खे चई, हाणे तूं वञ, अॻ में बि तूं वए हे, नबी करीम ॾे त वापार कयूं, हाणे बि तूं वञ, मुंहिंजे हबीब करीम खे वञी चओ त मूंसां जेकर शादी कयो त मां हाज़िर आहियां। अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो आहे, ववजदक आइलन फअगना, क़ुरान आहे, ववजदक आइलन फअगना, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, ज़ाहिर में तो महबूब करीम के ज़रूरत हुई, ॾोकड़नि जी हाजत हुई, ज़ाहिर में तू ज़रूरतमंद है, ज़रूरतमंद खे खपंदो आहे। अल्लाह ताला फरमाए तो ववजदक आइलन फअगना, पोइ मां रब करीम इंतज़ाम करे अहिड़ो बंदोबस्त कयो जो मां मुहम्मद करीम तोखे गनी करे छॾियो। सभई तफ़सीर लिखनि था, आलिम लिखनि था, बुज़ुर्ग ॿुधाइनि था, अल्लाह साईं कीअं पंहिंजे हबीब खे गनी फरमायो। हूअं त मुंहिंजो हबीब दिलि जो गनी आहे, पर ज़ाहिरी असबाब जे हिसाब सां बि अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे गनी फरमायो। उहो कीअं फरमायईं? मुंहिंजा दोस्तो, नबी करीम अलैहिस्सलाम जे मथां सॼो माल हज़रत ख़दीजतुल कुबरा, ओ जंहिंमें भाईवार पई करे, चौथी पती, टीं पती या अधु वधि में वधि, इन खां त मथे कोन ॾिबो आहे। तुंहिंजो मुंहिंजो बाबा हिन में भाई वारो आहे, तुंहिंजी चौथी पती 3 पतियूं मुंहिंजूं, या तुंहिंजी 3 पती 2 पतियूं मुंहिंजूं, या अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, ईअं हूंदो आहे। अधु खां मथे मुंहिंजा अदा भाई वारो कोन थींदो आहे। पर बीबी साहिबा नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार आलिया में पंहिंजो सॼो माल अल्लाह जे राह में कुर्बान थी करे छॾे। ववजदक आइलन फअगना, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, तू हाजतमंद है, ज़रूरतमंद है, मां अल्लाह पाक जल जलालू अमन वालू ख़दीजा जो माल तोखे ॾेई करे गनी बनाए छॾियो। पर कॾहिं बि मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़दीजतुल कुबरा जे माल में ज़ाती लालच कान रखी। हबीब करीम जी ज़ात बाबरकात के मथां लख लुटाए छॾी, पर सभु अल्लाह जे हबीब ग़रीबनि मिस्कीननि जे हवाले फरमाए छॾिया। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां।
वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ज़िमनन ज़िक्र आयो अम्मा ख़दीजा जो अम्मा ख़दीजा खां हिकिड़ी रिवायत बयानु करणी हुई। उहा कहिड़ी? अम्मा साण फरमाए थी त मुंहिंजे निकाह खां बि अॻे, नबूअत जे ऐलान खां बि अॻे ख़ुदा जो हबीब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही तरीक़े सां वुज़ू कंदा हुआ जंहिं तरीक़े सां अल्लाह क़ुरान में हुकुम नाज़िल फरमायो। अबा वुज़ू सेखारण वारो केरु आहे? इज़ा कुमतुम इलस्सलाति फग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल काबैन। वुज़ू कहे ॾसियो, उथो नमाज जो इरादो कयो त मुंहुं धोवो, ॿियो फ़र्ज़ ॿाहूं धोवो, टियों फ़र्ज़ मथे जी मख कयो, चौथों फ़र्ज़ पेर कोन धोईंदा हो। चुप थी वियो, मां त चयो त तव्हां पाण चवंदा हलंदव। पहिरों फ़र्ज़ मुंहुं धोअण, पहिरों फ़र्ज़, ॿियो फ़र्ज़, टियों फ़र्ज़, चौथों फ़र्ज़ पेर धोअण। पेर ॿई, अवल सॼो पोइ खबो, ईअं न साईं। पर के माण्हू वरी चवंदा त न पेरनि ते मख कयो। अब जॾहिं क़ुरान थो चवे त धोवो पोइ मख जो कयो, वरी कम बि उल्टो चे शुरू में हेठां कयो। अड़े छो? चे वण ते हेठां चढ़बो आहे या मथां? वण ते हेठां चढ़बो आहे, तंहिंजे करे वुज़ू बि हेठां कजे। मुंहिंजा अदा या अकुल खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। अवां निमाज़ था पढ़ो या वण ते था चढ़ो? हिते तव्हां मस्जिद में निमाज़ पढ़ण आया हो या वणनि ते चढ़ण आया आहियो? पोइ वणनि सां चढ़ण जो मतिलबु छा? वण सां कहिड़ो वास्तो मुंहिंजा दोस्त? हरो भरो ज़रूरी त कोन्हे त हर कमु हेठां कजे, न। कई कम हूंदा आहिनि जेके हेठि कबा, के वरी मथे बि कबा आहिनि। इहा हुननि जो दलील ई ग़लति आहे। अल्लाह तबारक व तआला जॾहिं फरमायो त फ़ग़सिलू वुजूहकुम, मुंहुं धोवो, व अयदियकुम, पंहिंजूं बाहूं धोवो, वमसहू बिरुऊसिकुम, पंहिंजे मथे जी मख कयो, व अर्जुलकुम इलल काबैन, ऐं पंहिंजा पेर जेके आहिनि से धोवो पंहिंजे भेॾण समेत। हाणे चार फ़र्ज़ क़ुरान पाक ॿुधाया। ऐं क़ुरान कॾहिं नाज़िल थियो अबा? 40 सालनि खां। अञा मज़े जी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त नमाज़ फ़र्ज़ वरी अञा पोइ 10 साल बाद में थी। कोन था सम्झो? क़ुरान जी शुरूआत करे थी महबूब करीम जे 40 सालनि जे उमिरि मुबारक में, पर उथंदे ई निमाज़ फ़र्ज़ कान थी। 10 साल ईअं गुज़री विया, फ़र्ज़ निमाज़ थी मेराज वारी राति। चओ सुभान अल्लाह। महबूब जे जा थोरा हेड़े छिते सियारे में उन 50 दफ़ा रोज़ वुज़ू कयूं हा त रोज़ इस्पताल में हुजूं हा। अल्लाह ताला त चयो त 50 वञी पढ़ो, घणियूं वञी पढ़ो? पर हबीब करीम अल्लाह ताला जे दरबार में पंध करे अल्लाह ताला जे हुज़ूर में 9 दफ़ा मुस्तफ़ा वयो। हेकर वयो 5 माफ़ कराए आयो, ॿीहर वयो वरी 5 ॿियूं माफ़ कराए आयो, टियों भेरो वयो 5 ॿियूं माफ़ कराए आयो, 9 भेरा वञी 45 भेरा माफ़ करायईं, बाक़ी उम्मत ते 5 रखियईं। जेके चवनि था त असांखे नबीअ जे वसीले जी ज़रूरत कान्हे, सवां सिधा डायरेक्ट अल्लाह ॾे वेंदासीं, अल्लाह ताला रद खां साह खां बि वेझो आहे। उन्हनि खे खपे त 50 पढ़नि, असांखे त रसूलुल्लाह खां सवा चारो ई कोन्हे को। उहे जेके सिधे सिधे वञण वारा आहिनि न, चवंदा डायरेक्ट वेंदासीं, डायरेक्ट डायलिंग। उनखे खपे त 50 पढ़नि, पर मुंहिंजा दोस्त असां त नबी करीम जे सदके 5 पढ़ंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि हा, जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे, चवनि था असां, अब चवनि था या मां ज़ोरी कूड़ थो हणां? चवनि था नबी असां जहिड़ो आहे।
उनके चोजे करे तवां जहिड़ो आ त नबी करीम त कुर्ब कया असां तां बारुला थई 45 नमाज़ू माफ़ करायूं। ओ मौलवियो तव्हां मेहरबानी करे सोमणीअ जो वज़ू माफ़ कराए जो। अब सोमाणीअ जो वज़ू ॾुखियो आहे न साईं। बताए फ़क़ीर खे कंहिं चयो फ़क़ीर माण्हू फलाणो मरी वियो। चए हा मरी वियो। चए अबा छुटी पियो सोमाणीअ जे निमाज़ खां। ड्रिघी निमाज़ आहे न साईं। हिकिड़े पासे सुम्हण जी गिणती, ॿिए पासे सीउ, टे पासे वरी ड्रिघी निमाज़, वरी वुज़ू थधे पाणी सां। फ़क़ीर वीचारो को तपायल हो, चई छुटी पियो सोमाणी जे निमाज़ खां। मुंहिंजा दड़ा, मुंहिंजा भाउ, जेकॾहिं माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह नबी असां जहिड़ो आहे, असांजे नबी त 45 निमाज़ूं माफ़ करायूं। तव्हां हिकिड़ो खणी वुज़ू माफ़ करायो, पर मुंहिंजा सोना वुज़ू त माफ़ कराए कोन सघंदा, हिकिड़ी रकात बि माफ़ कराए कान सघंदा, छो त मुस्तफ़ा जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो, मुंहिंजे हबीब जहिड़ो न को आयो न को ईंदो। पोइ जो महबूब जहिड़ो को आहे ई कोन को त महबूब जहिड़ा कम कीअं करे ॾेखारींदा। हबीबन करीमन खे ख़ुदा बेमिसाल बनायो आहे। हाणे अर्ज़ पे कयुमि, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू इहो वुज़ूअ जो हुकुम बि निमाज़ जे हुकुम खां पोइ लाथो, यानी मेराज वारे वाक़े खां पोइ। महबूब जी हाणे उम्र मुबारक आहे 50 साल। घणा साल? 50 साल महबूबन जी ॼमार आहे। हाणे ज़ाहिरी ॼमार 50 साल आहे। 50 साल खां पोइ वुज़ूअ जो हुकुम लथो आहे। उहो वुज़ूअ जी तरतीब ख़ुदा क़ुरान में ॿुधाई आहे। पर हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त ऐलान नबूवत खां अॻु में मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जी नफ़ली इबादत कंदा हा, यानी निमाज़ वारे तरीक़े सां नफ़िल पढ़ंदा हा, पर अॻु में साॻो वुज़ू उहो ई कंदा हा जेको अल्लाह क़ुरान में नाज़िल कयो हो। महबूब जे 50 साल ॼमार में क़ुरान वुज़ू सेखारियो आहे, पर मुंहिंजो महबूब उहो साॻो वुज़ू उन क़ुरान जे वुज़ूअ खां 25 साल अॻे ई अदा पियो करे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जॾहिं अज़ल खां वठी नबी मुंतख़ब कयो हो त मुंहिंजे महबूब खे ख़ुदा पढ़ाए बि छॾियो हो। इहा सभु अता कंहिंजी हुई? ॼण सम्झाइण पढ़ण पढ़ाइण वारो केरु हो? पोइ जेके अल्लाह पढ़ाए सो तो जहिड़ो मूं जहिड़ो न आहे। मुंहिंजा दड़ा अम्मा सा फरमाए थी त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजी पाकाई कंदा हा, पंहिंजो तज़कियो कंदा हा। उन सां गॾु रुगो ज़ाहिरी वुज़ू कोन, बल्कि खिलवत में वेही अकेला वेही अल्लाह ताला जी इबादत कंदा हा। ऐं काथे कंदा हा? उहो हेॾे निहार अल्लाह से शल तो असांखे मको पाक ॾेखारे। मक्के शरीफ़ जी जेका आहे उभरंदी ऐं उत्तर तरफ़ वारी कुंड आहे, इन तरफ़ मौजाद आहे 2-2.5 मैल 3 मैल खनि परे हिकिड़ो जबल आहे, जंहिं जबल जो नालो आहे जबल नूर। छा आहे नालो? छा ॿुधायां तव्हांखे, ख़ुदा जो कसम दिलि सड़े थी। जबल जो नालो छा? जबल छो नूर आहे? जबल पत्थर आहे, जबल ते मिट्टी आहे, जबल ते वण बूटा कख किचरा आहिनि, नूर छो आहे? ऐं मां रुगो नथो चवां, इन्हनि मौलविन खां बि पुछो, चवंदा इन जबल जो नालो आहे जबल नूर। अड़े जबल नूर इन्हीअ जे करे आहे जो इन जबल नूर जे गार में मुंहिंजो हबीब ख़ुदा जी इबादत कंदो हो। उन्ही गार जे अंदर अल्लाह ताला कुरान नाज़िल कयो, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। ऐं मुंहिंजा महबूब जे रब तोखे पैदा कयो आहे, उन पैदा कंदड़ रब जे नाले सां पढ़ो। उथंदे ई ख़ुदा पढ़ाएसि पियो।
उन पैदा कंजड़ रब करीम जे नाले सां पढ़ो मुजादा उन ते अल्लाह पाक कुरान लाथो नबूअत ॾिनी उन जबल जो नालो थियो नूर जाते नबी वेहे ऐं वेहण वारी जाइ ते कुरान लहे ऐं नबूअत मिले ओहो जबल त नूर आ पर पाण नबी नूर नाहे केॾो अफ़सोस आ केॾो सूर थो थिए केॾी तकलीफ़ थी थिए जो जेकॾहिं महबूब जे सदके जबल नूर आ जंहिंजे सदके जबल नूर आ सो पाण बि नूर आ नबी खे नूर चइबो या न चइबो जबल खे नूर चवे थो मुल्ला अॻे जुमे खां अॻे जुमे ते ॿुधायो मां न त ज़ुन्नूरैन छो चवंदा हो ज़ू नूरैन उस्मान ॿिनि नूरनि वारो छो आहे इन्ही जे करे जो उन जे घर में मुंहिंजे महबूब करीम जूं ॿ न्याणियूं आहियूं घणियूं न्याणियूं आहियूं हिकिड़ी न्याणी आई त हिकिड़ो नूर आयो ॿी न्याणी आई त वरी ॿियो नूर आयो हाणे नबी जे गुलाम जो लक़ब थियो ज़ुन्नूरैन उन न्याणियुनि जे करे उस्मान ॿिनि नूरनि वारो ऐं उन्हनि ॿ नूर कहिड़ा जेके नबीअ जूं न्याणियूं अदा जे नबीअ जूं न्याणियूं नूर हल त नबीअ जे न्याणियुनि जो बाबो नबी बि नूर नाला नूर आ मुझो हबीब करीम जेकॾहिं जबल जे मथां वेहे ऐं जबल जे मथां कुरान लहे उहो जबल मुजादा नूर आ उनखे जबल नूर चइबो आ मुजादा जेको महबूब जे सदके पत्थर नूर आ उहो पाण नबी बि नूर आ दुरूद मुझे हबीब करीम दे ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा उन जबल जे चोटीअ ते गारा उन गार में महबूब पाक वेहे थो उते वेही अल्लाह जी अकेलाई में इबादत करे थो महबूब करीम जी ज़ात खे इबादत त मके में करणु घुरबी हुई काथे करण घुरबी हुई पाण चवंदा हूं लख ख़र्च अचे पर मके हलूं हाँ साईं 25,000 30,000 ख़र्च अचनि पर उमिरे ते मके वञूं सॼो जहान मके वञे ऐं मके में छा हो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका अल्लाह ताला जो कुरान फरमाए थो त मके शरीफ के मां अल्लाह पाक इन्हीअ जे करे शरफ ऐं इज़त नसीब फरमाई आहे जो मके में मां अल्लाह पाक जे तरफ़ मनसूब घर आहे जैसे काबतुल्लाह सरबुआ बैतुल्लाह सरबुआ अल नज़र इला वजह बैतुल्लाह इबादतुल उन बैतुल्लाह जे ला मुझे हबीब करीम अज़ीज़ात इरशाद फरमाइंदा त आहे त पत्थरनि जो ठहियल आहे त सादगी सां ठहियल पर जेको माण्हू वेही रुगो काबतुल्लाह ॾे हिकिड़ो दफ़ो नज़र करे त नज़र करण बि इबादत में शामिल आहे अल्लाह साईं जल जलालु अमन वारो जे ज़ात बाबरकात वटां रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि तवाफ़ करण वारनि खे बि रहमतूं विरहाए मिलंदियूं आहिनि त काबे ॾे रुगो वेही निहारींदो आहे उन वेही निहारण वारे खे बि ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजा दोस्त अजुर सवाब अता फरमाईंदो आहे ऐं ॿी हदीस पाक में आहे उहा आहिनि भितियूं आहिनि दीवारियूं आहिनि पत्थर जूं ठहियलूं पर उन्हनि जो शरफ़ एतिरो आहे जो जंहिंखे ख़ुदा नसीब करे ऐं बैतुल्लाह वञे पहरी नजर छा उथंदे ई पहरी नजर काबे ते पवेस उते जेका बि दुआ घुरे सा क़बूल छा घुरऊं पुट भी खपे बंगलो भी खपे कार भी खपे डोकड़ भी खपन बीमारी खां भी छुटऊं कर्जन मर्जन खां भी आजो थियूं दुश्मन भी दूर थियन छा घुरऊं अल्लाह साईं जो वाइदो आहे त पहरी नज़र सां हिकिड़ी दुआ जेका घुरसा क़बूल छा घुरऊं ईमान त आखे अॻे ई आहे असांजो हिकिड़ो फ़क़ीर हो चारो गुज़ारे वियो आहे वञी हिकिड़े कंहिं वहाब जी मस्जिद में
नमाज़ पढ़ियईं त हो अॻ ई वेठा हा, नमाज़ पढ़ियो, ही पोइ वियो, हुनखे ख़बर कान पई, ॾिठईं त बणा वञ फासी वियुसि। हाणे हो मौली साहिब नमाज़ पढ़ी दुआ पियो घुरे, या अल्लाह साईं ईमान ॾिजां, या अल्लाह साईं हया ॾिजां, या अल्लाह साईं शर्म ॾिजां, या अल्लाह साईं ईमान ॾिजां। हुन फ़क़ीर तकड़ी नमाज़ पूरी करे हुन चयो अल्लाह आमीन, या अल्लाह साईं अन्न ॾिजां, या अल्लाह साईं ॾोकड़ ॾिजां, या अल्लाह साईं पैसा जाम ॾिजां। त मौली यकदमि मुंहुं हथ फड़ाए, अरे खबीस छा थो घुरी? फ़क़ीर हो होशियार, चई मौली साहब माण्हुनि खे जेका शइ न हूंदी आहे उहे घुरंदा आहिनि, तोखे न को ईमान न को दीन। या अल्लाह साईं ईमान ॾे, या अल्लाह साईं दीन ॾे, अथी कोन तॾहिं घुरी थो, मां वटि ईमान जाम अन्न जी आहे अनाठ, उहो थो घुरांसि पियो अनु ॾे। बाबा ईमान आहे तॾहिं त मस्जिद में रड़ी आया आहियो। सुभान अल्लाह, ईमान आहे तॾहिं त मोहम्मद अमीर सां मोहब्बत करीं थो। ईमान आहे तॾहिं त जुमे ते रड़ी आयो आहे, कमु कोन थी छा? कंहिंखे पाणी जो वारो हूंदो, कंहिंखे मुंहिंजा दोस्त दुकान ते वञिणो हूंदो, कंहिंखे छा चए छा, सभु छॾे ख़ुदा जे घर में आया हो। ईमान आहे, अल्लाह सी नसीब करे चओ आमीन। घुरबो जो बि घुरबो, मना कोन थो कयां, पर ॻाल्हि ॿुधाई मां। मुंहिंजा हाणे अदा दोस्त अल्लाह फरमायो त पहिरीं नज़र काबे ॾे विझो, जेका बि दुआ घुरो सा क़बूल। असां त मसइलनि में भरिया पिया आहियूं, छा घुरूं? हाणे अच त तोखे हिकिड़ी दुआ सेखारियां, ख़ुदा जो कसम आहे जॾहिं बि वञण थिए उहा घुरजां, सभु कम थी वेंदा। दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम तस्लीमा। इहो मुंहिंजो फ़लसफ़ो कोन्हे, मता जो त मां ठाही ॻाल्हि आहे, या मुंहिंजो एॾो को दिमाग़ कोन्हे। इहा दुआ सेखारी आहे सैयदना अबू हनीफ़ा इमाम आज़म। वाह इमाम अबू हनीफ़ा, ख़ुदा जो कसम आहे महबूबन करीम अलैहिस्सलाम खां 12-13 हदीसूं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वॾनि वॾनि आलिमनि नक़ल कयूं हन। इमाम अबू हनीफ़े जे ॼमण खां अॻे ई मुंहिंजे महबूब करीम बिशारत ॾेई विया हुआ त मुंहिंजे उम्मत में हिकिड़ो अहिड़ो शख़्स पैदा थींदो जेको मुंहिंजे उम्मत जो ॾीओ हूंदो। सिराज उम्मती, अल्लाह जे हबीब जंहिंजे लाइ फरमायो आहे त मुंहिंजे उम्मत जो सिराज हूंदो, ॾीओ हूंदो। उन इमाम आज़म अबू हनीफ़े तां क़ुर्बान वञा। उन सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़े जे करे पाण हनफ़ी आहियूं। छा आहियूं बाबा? छा आहियूं? सुन्नी हनफ़ी। छा आहियो? सुन्नी हनफ़ी। उन इमाम आज़म अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैहि ॾसियो आहे त मां दुआ थो ॾसां, उहा घुरजां। दस साईं हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाइनि था जॾहिं ख़ुदा घुरई काबे वञी बैतुल्लाह ते नज़र पवई त हीअ दुआ घुरजां, या इलाहुल आलमीन मां जॾहिं बि दुआ घुरां मुंहिंजी क़बूल कजां। भली दुआ है न साईं? या अल्लाह मां जॾहिं बि दुआ घुरां त मुंहिंजी, अल्लाह सी चयो हा, हाणे तुंहिंजूं जॾहिं बि दुआ घुरे क़बूल। कर्ज़ जे लाइ घुरी, मर्ज़ लाइ घुरी, मुसीबत लाइ घुरी, मुजादा शफ़ा लाइ घुरी, औलाद लाइ घुरी, सिंध में घुरी, हिंदुस्तान में घुरी, ॻोठ में घुरी, दुकान ते घुरी, उतां मंज़ूरी वठी आहे त जॾहिं बि दुआ घुरां क़बूल कजां। बैतुल्लाह जे बरकत सां हाणे ख़ुदा तुंहिंजूं सदाईं दुआऊं जो क़बूल फरमाईंदो। इहे थी हकीम, अल्लाह जा वली छा आहिनि बाबा? अहिड़ा हकीम आहिनि, अहिड़ो नुस्ख़ो ॾसनि था, अहिड़ी दुआ ॾसनि था, रब जो कसम आहे जंहिं जहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। हाणे पाण लख ख़र्च करे काबे ॾे हलूं ऐं महबूब इबादत करे त काबो छॾे 4 मेल जबल ते वेहे, छो? ॿुधायां सलात मुंहिंजे साईं।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। असल ॻाल्हि इहा ही त उन टाइम ते काबे पाक जे मथां कंट्रोल काफ़रनि जो हो। कंहिंजो हो? काबो त अल्लाह जो घर, पाक जाए, मुतबरक जाए, इज्जत वारी जाए, इबादत वारी जाए, पर कंट्रोल काफ़रनि जो थियो। कंहिंजो थियो? ऐं हुननि वरी छा कयो जो काबतुल्लाह में बुत खणी रखियो। दुनिया के बुत कदों में पहला था घर खुदा का। दुनिया जे बुत खानन में वडे का वडो बुत खानो, नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। अल्लाह जे घर के मुशरकन बनाए छड़ियो। लात उते, मनात उते, वुद उते, हुबल उते, वडा वडा बुत रखी उते। मुंहिंजा दोस्त अल्लाह जे घर में गैरन के पूजींदा हा, अल्लाह जे घर में बुतन जी सजदा कंदा हा, अल्लाह जे घर जे अंदर गैर के सजदा कंदा हा। पर मुंहिंजा दोस्त कुर्बान वञा दाई हलीमा ता। मुंहिंजा दोस्तो दाई हलीमा ॿुधाईंदी आहे त मां महबूब करीम खे पंहिंजे घर 5 साल रहायो। 5 साल रहाए 5 साल खां पोइ महबूब खे मके वठी आयसि त अमर जे हवाले कयां। मतां 5 सालनि खां पोइ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे का तकलीफ़ अचे, अम्मा मयार ॾींदी त मुंहिंजो बच्चो चङो भलो बीमार थी आयो आहे। चङे भले खे वठी नबी पाक अलैहिस्सलाम ॾे मके में अमर आमना वटि आई आहे। पर बीबी हलीमा फरमाए थी ओचितो घिटीअ मां मके जे शहर मां हलंदे हलंदे नबी करीम मूंखां ओचितो गुम थी विया। हेॾे भॼां घिटंदे लभे ई कोन, हेॾे भॼां लभे कोन, हेॾे भॼां लभे कोन, जाॾे भॼां ताॾे हज़रत नबी करीम जो पतो कोन पवे। बीबी हलीमा थी चवे हाणे छा कयां, गणती त वरायो, परेशान बि थियसि त मां त इन्हीअ जे करे नबी करीम खे खणी पे आयसि त मतां अमर मयार ॾे त मुंहिंजे बच्चे खे बीमार करे आई आहियां। हाणे त मुर्गो गुम थियो, अम्मा जे हथ में ॾियां हा, पोइ अम्मा ॼाणे ता छा ॼाणे। हाणे त लभे कोन थो, काॾे वञा, परेशान आहे। दिलि में सोची अलाह जे घर काबे में वञी दुआ घुरां त मुहम्मद मिले। छो त काबो त घणे वक़्त खां मुहतरम हो न सही। दाई हलीमा थी चे डोड़ी डोड़ी बैतुल्लाह में आई आहियां, गणती में आहियां, अखियुनि मां लुड़क वहनि था। काबे जो दर खुलियो पियो आहे, अंदरि वयसि, अंदरि ॾिठो त बुतनि सां भरियो पियो आहे। लात मनात उज़ा वुद वॾा वॾा बुत पिया आहिनि, पर मां बुतनि ॾे कोन वाझायो। मां काबे जे रब जे तरफ़ हथड़ा खणी ॾाढे पई चवां या अल्लाह मुंहिंजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां विञाए जियो आहे, इहो त मोटाए ॾे, मुंहिंजा मौला जल्दी लभे। दाई हलीमा थी चवे मुंहिंजो नालो खणणो, बुतनि जो ज़मीन ते फहको ॾेई किरणो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार याद सके। दाई हलीमा चो तो मुर्गो नालो खयो, चो सुभान अल्लाह। कंहिंजो नालो? ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़े हुए काम भी बनाता है मोहम्मद। यो नालो बरकतुन वारो आ, यो नालो भाग वारो नालो आ। हुजूर फरमायो आ जंहिं घर में इहो नालो कोन्हे इहो निभागो घर आ। कॾहिं पुट ते नालो रख, इहो कंहिं पोटे ते रख, कंहिं ॾोहिटे ते रख, इहो नालो तुंहिंजे घर में महबूबनि जो करीमनि जो हुजे त तुंहिंजो घर बरकत वारो थी पवे। बीबी साहिबा फरमाया पुत किरी पिया, मूंखे हैरत लॻी, मुंहिंजे लाइ 2 मुसीबतूं। कहिड़ी? हिकिड़ी त हबीब विञाइजी वियो, ॿियो वरी ड्रिनस त हे मुशरिक विढ़ंदा हिन केरा अलाए छा। अब आओ न सही, हाणे बुत फहको ॾेई किरिया त मूंखे गणतीअ वरायो त बणाए, लात मनात किरिया, हे अबू जहलो उतबो वलीद शैबो, इहे काफ़र मुशरिक चवंदा हे तो असांजा बुत किराया, वरी गणती वरायो। पर ॿुधां पई आवाज़ पियो अचे बुतनि मां,
किरिया पिया आहिनि, हेठि ढेर थिया पिया आहिनि, ऊंधा थिया पिया आहिनि, बुतनि मूं आवाज़ पियो अचे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको वॾे खां वॾो बुत हो उन मूं आवाज़ पियो अचे, मुंहिंजा प्यारा दोस्तो, ओ दाई हलीमा, मुहम्मद करीम गुम कोन थींदो, इहो जान अल्लाह असांखे गुम करण जे लाइ मोकिलियो आहे। तोखे मिली वेंदो, गणती न कर। दाई हलीमा ॿाहिरि आई, अञा जो ॾिसां त मुंहिंजो हबीब परे खां खिलंदो पियो अचे। सुभान अल्लाह। हबीब जे मुश्किल तां कुर्बान वञा, मुस्तफ़ा करीम जी ज़ात मुर्कियो, मुंहिंजा ग़म लही विया। मुंहिंजा दोस्त, हबीब हाणे मके खे छॾे भला मथे छो वेठो आहे, 3 मैल मथे छो वेठो आहे? सबबु इहो हो त महबूब फरमाइनि था त इबादत त काबे में कबी, पर हाणे काबे में बुत पिया आहिनि, जिथे पलीती आहे ताथे मुहम्मद न ईंदो आहे। ताक़त थिए, वक़्तु अचे, अल्लाह जो इज़्न मिले, आर्डर थींदो, पाक कंदुसि, पोइ काबे खे साफ़ कंदुसि। भला जबल त ॿिया बि घणा, नूर ते छो वेठो? इहा बि ॿुधाया। सलात मुंहिंजे हबीब ते। दुरूद दुरूद बुलंद आवाज़। जबल त ॿिया बि हुआ न था, उन ते छो? उन जो सबबु हुयो कहिड़ो? अॼुकल्ह मको तमामु वॾो आहे, वॾा शहर, वॾियूं बिल्डिंगूं, हीअं जो निहार टोपी वञी किरे, वॾा वॾा महलातूं बंगला ठहिया पिया आहिनि। उन ज़माने में झुगियूं भूंगियूं हुयूं, ऐं जबल नूर जी कैफ़ियत अहिड़ी हुई जो जबल नूर जे चोटीअ ते चढ़ी ऐं हीअं निहारबो हो काबतुल्लाह ॾे, त काबतुल्लाह बिल्कुलु साम्हूं नज़र ईंदो हो। हबीबन फरमायो त काबे खां परे हुजां, इन्हीअ जे करे जो काबे में बुत पिया आहिनि, जिथे बुत आहिनि उते रिजुस आहे, जिथे रिजुस आहे ताते नबी न हूंदो आहे, पाकाईअ जे जाइ ते नबी हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इन्हीअ जे करे नबी पाक काबे खे छॾे वियो, ऐं ॿियो जबल नूर ते इन्हीअ जे करे वेठो जो ॿियनि जबलनि ते वेहण सां बैतुल्लाह नज़र न पे आयो। मुस्तफ़ा फरमाइनि था त बैतुल्लाह खे ॾिसी भला दिलि त ठारियां। इन्हीअ जे करे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जबल नूर जे मथां वेही, जेके गारे हिरा चइबो आहे, गारे हिरा, गार हिरा वारो गार, ऐं जबल नूर जे नाले सां मशहूर आहे। मोहब्बत वारा चढ़ंदा आहिनि, चओ सुभान अल्लाह। असां पुढ़ा नथा चढ़ी सघूं, पर जवान मुड़ुस चढ़ी था वञनि पिया। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा परवाना चढ़नि था। मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, उते बीठा आहिनि केर? सुभान अल्लाह। बीठा आहिनि, न चढ़ो न चढ़ो, शिरक आहे, को सवाब कोन्हे, को हुकुम कोन्हे, न चढ़ो, अजायो चढ़ंदो, छा आहे, बुख मरंदव। पर रब जो कसम आहे, हाणे आजी हिकिड़ो हाणे आयो आहे मूंसां गॾु हो, पोड़ो आहे, इहो चढ़ी वियो, इन खां पुछो त ख़ुदा जो कसम आहे, ही त अञा बि जवान आहे, चए थो असां चढ़ी मोटासीं त मूंखां बि झूर कुरारी मथां रोंदी लहंदी पई अचे। घणो ई हलनि था, पर आशिक मुड़नि कोन था साईं। मड़ा पोड़ा भी मथे पुजन था, ए घणो ही था चन, न वञो शिरका शिरका, पर यार शिरक कोने। उते वञण सां ईमान ताज़ो थींदो आहे त असांजे महबूब ते हिते वही नाज़िल थियो आहे। सच ॿुधाइजां, जिथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते वही लहे, उन वही वारी जाइ ते वञण शिरक में। मां पंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि, हिन साल जी ॻाल्हि ॿुधायां। मां मस्जिद नबवी में वेठो हुउसि, मुंहिंजे भर में हिकिड़ो ईरानी अची वेठो, सम्झो था न साईं, ईरानी वेठो, हेॾो ॿियो बि हिकिड़ो मौलाना साहब वेठो, तो ईरानी वेही वेही दुआ ॿाऊं घुरी उथियो त महिल हीअं हथ ॾेई थो करे, या अली, छा चई, या अली। जीअं माण्हू कंदा कॾहिं कॾहिं या रसूला चवे, को या दस्तगीर चवे, को छा, हुन ईरानी हीअं ज़ोर ॾेई चई या अली, उथियो, हो तो चएसि अली शिरक, या अली शिरक। अबा हुन जो चवण ॿई ॻंढ थी विया।
ईरानी तो चस अली शिरक, अली शिरक, अली शिरक। अरे अली शिरक वरी किया, अली तो शिरक के टोड़ियो आ। हे खुदा जे घर में बीठो आया, सच तो बुधाया। ॿ-टे दफ़ा जो ईरानी अखियूं किरड़ियूं करे उनखे दॿू ॾियूं तो मुल्ला उथी वठी तो भॼे, मस्जिद छॾे हलियो, ॿाहिरि भॼी वियो। मूं चयो हल त ॿ बीठो थी, मुड़ुस चई थो पियो भेणा शिरक शिरक करे माण्हुनि जो मथो खाई छॾियो अथव। जिथे वञो तिथे शिरक शिरक आहे कोन। ख़ुदा जो कसम, मुहम्मद जो ग़ुलाम मुशरिक थींदो ई कोन को। नबी जा आशिक मुशरिक थींदा। इन्हीं जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन टाइम ते मके खां परे रहिया त उते बुत रखियल हा। ऐं वरी गार हिरा ते इन्हीं जे करे वेठा जो उन जाइ ते वरी नबी करीम खे काबो नज़र ईंदो हो। बीबी खदीजतुल कुबरा फरमाए थी, उतां मके मां रोज़ानो मां नबी करीम ॾे पाणी बि खणी वेंदी हुअसि, मानी बि खणी वेंदी हुअसि हबीबन करीमन जे ख़िदमत में। उते जो वञा त मुंहिंजो महबूब ख़ुदा जे दरबार में कमल सजदे में आ, चओ सुभान अल्लाह। कमल मुंहिंजो हबीब क़याम में आ, चओ सुभान अल्लाह। कमल मुंहिंजो हबीब रुकूअ में आ त कमल मुंहिंजे महबूब जा हथ उभा आहिनि, अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरी रहियो आहे। ज़ाहिरी तरह अञा नबूअत जो ऐलान कोन थियो आहे, पर मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात जो पंहिंजे नफ़्स जे तज़किये जे ख़ातिर, नफ़्स जे पाकाईअ जे ख़ातिर त पंहिंजे नफ़्स खे पाक कयां। ऐं ॿी बि ॻाल्हि ॿुधी छॾिजां, महबूब करीम जे ज़ात खे इन जी ज़रूरत बि कान हुई। महबूब जो नफ़्स अॻे ई पाक हो। चओ चओ छा हो? इहो तुंहिंजे ऐं मुंहिंजे लाइ सबक़ हो। छा हो? असांजे वास्ते सबक़ हो त मां मुहम्मद करीम पाक आहियां, पर इन जे बावजूद बि उम्मत खे दर्स थो ॾेई वञा, तरीक़ो थो सम्झाए वञा त पंहिंजे नफ़्स जो तज़कियो ईअं कबो आहे जो वुज़ू बि कबो आहे, नफ़िल बि पढ़बा आहिनि, इबादत बि कबी आहे, सजदा बि कबा आहिनि, रुकूअ बि कबा आहिनि, दुआऊं बि घुरबियूं आहिनि। बुत परस्ती खां परे बि रहिबो आहे, पर काबे खे विसारबो कोन्हे, काबे जे तरफ़ अखियूं करे दीदार बि कबो आहे। ये सभु ॾस हा मुंहिंजे महबूब करीम जे तज़किये जा। मुंहिंजा दोस्त उम्मत जे वास्ते वरन मुंहिंजे हबीब करीम खे ख़ुदा ताला पाक बनायो हो, अहिड़ो पाक बनायो हो जो मुंहिंजे महबूब जहिड़ो ॿियो जान में पाक आयो ई कोन्हे को। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हेॾे निहारियो पाक कीअं? तव्हां असां सभु औलाद वारा आहियूं, जंहिंखे नाहे तव्हांजे लाइ बि दुआ घुरो, ख़ुदा सालिह बचा ॾे। पर घरनि में ॾिसो था बचो ॼमंदो आहे न साईं, पोइ दाईअ खां पुछ त केतिरी गंदगी हूंदी आहे। मुंहिंजा दा रतो पितो गंदो ॼर नाड़ो अलाए छा, बिना पाछे तुंहिंजो पाको जिस्मो मख खे न विहण जो तो ते हुकुम। वद यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न, पसी हूरूं थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथां। ओ कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा, जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां। अम्मा खां पुछ न अमड़ साइण खां, चए थी ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो हबीब जॾहिं ॼाओ त मकहूलुन मग़सूलुन मलबूसन। मुंहिंजो हबीब जो ॼाओ त मां ॾिठो त मुस्तफ़ा खे अखियुनि में बि सुरमो पियो हो, हबीब करीम खे मुअत्तर पोशाक बि पातल हुई, महबूब करीम जो नाड़ो बि कटियल हो। पर ख़ुदा जो कसम आहे दुनिया में को ॿुधाए कोन थो सघे मुस्तफ़ा जो तोहर कंहिं कयो, मुस्तफ़ा जो तोहर बि थियल हो। चओ असांजो नबी पाक नबी आहे, असांजो नबी पाक नबी आहे। उन पाक नबी जा उम्मती पाक तव्हां बि थियो, पाण खे पाक रखो, पाकाईअ सां प्यार कयो, इनशा अल्लाह ताला तव्हां असांजो नबी पाक आहे। उम्मत कोशिशि कंदी त बेड़ा ई पार थी वेंदा। टाइम पूरो थी वियो, अल्लाह साईं तव्हां असांजा बेड़ा पार फरमायो। उथो न वियो तक न कयो, वेह अचे देरि सां माण्हू लताड़े अॻिते वधे, वरी उथी बि तकिड़ो थो बरो चओ न तरी। दोस्तो अज़ीज़ो अल्लाह साईं जल जलालहू अमन वालो शर तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। मां विहारियां तव्हांखे इन जे करे थो, असांजे पाड़े में हिकिड़ो असांजो दोस्त आहे,
जमायती आहे, नौजवान आहे, वीचारो रमज़ान शरीफ़ में बि हिते इत्काफ़ में बि वेहंदो आहे। उन जी वालदा गुज़ारे वई आहे। उन अपील कई आहे त मुंहिंजे अंबड़ खे कुल बख़्शो। तव्हांखे गुज़ारिश आहे 2-3 कुल पढ़ो त उन जी